भाइयों, हमें तक़वी और नेकी की राह पर चलना चाहिए। बेशक कामयाबी सिर्फ सीधे रास्ते पर चलने में है। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम रा किताबुन उहकिमत आयातुहु सुम्मा फुस्सिलत मिन लदुन हकीमिन खबीर अल्ला तअबुदू इल्लल्लाह इन्ननी लकुम मिन्हु नज़ीरुम व बशीर सदक़ल्लाहुल अज़ीम। त पोइ ते सूरत यूनुस जो ज़िक्र हुयो ऐं इहा सूरत हूद आहे। इन सूरत जो नालो सूरत हूद हुन जे करे आहे जो इन जे अंदरि अल्लाह ताला जे नबी हज़रत हूद अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे ऐं उन जी क़ौम जो ज़िक्र आहे ऐं उन जी क़ौम जी तबाही जो ज़िक्र आहे। इहा सूरत हूद मकी आहे ऐं मके में नाज़िल थी आहे। इन जूं 123 आयतूं आहिनि ऐं 10 रुकुनि जे मथां इहा मुश्तमिल आहे। इहा सूरत हूद आहे ऐं इन सूरत हूद जे अंदरि बि उहे ई मज़ामिन ज़िक्र कया विया आहिनि जेके सूरत यूनुस जे अंदरि हुया। ऐं सूरत यूनुस में जेके अंबिया इकराम जा वाक़ियात हुया ऐं उन जी क़ौमुनि जा वाक़ियात हुया, सूरत हूद में भी उहे ई वाक़ियात ज़िक्र कया विया आहिनि, लेकिन इंतिहाई तफ़सील सां इंतिहाई मुअसर अंदाज़ में उहे वाक़ियात ज़िक्र कया विया आहिनि। ऐं सूरत हूद जे बारे में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फ़रमायो त सूरत हूद ऐं उन जहिड़ी ॿियनि सूरतुनि मूंखे पोड़ो करे छॾियो आहे। याने इन सूरत जे अंदरि जेके अज़ाब जा ज़िक्र आहिनि ऐं अज़ाब जूं सख़्तियूं ऐं अज़ाब जूं वईदूं ऐं तंबिया जो ज़िक्र थियल आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फ़रमायो त मूंखे ख़ौफ़ आहे त मता मुंहिंजी उमत बि उन्हनि वारी कार अज़ाब जी लपेट में न अची वञे। अलिफ लाम रा इन सूरत जे शुरू में हरूफ़ मुक़त्तात आहिनि ऐं हरूफ़ मुक़त्तात जे बारे में बाज़ मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त इन जी काई बि माना न आहे ऐं इन जी माना ऐं मफ़हूम ऐं मुराद खे अल्लाह उन जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बहितर ॼाणे थो। लेकिन बाज़ मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त इहे शार्ट फॉर्म आहिनि, यानी इन जो को न को फुल फॉर्म ज़रूरु आहे। जहिड़े तरीक़े सां हर ॿोली जे अंदरि को न को शार्ट फॉर्म हूंदो आहे, जीअं DC आहे, इन जो शार्ट फॉर्म हूंदो आहे डिप्टी कमिश्नर। अहिड़े तरीक़े सां SHO इहो शार्ट फॉर्म आहे, इन जो फुल फॉर्म हूंदो आहे स्टेशन हाउस ऑफिसर। त अहिड़े तरीक़े सां अलिफ लाम रा बि शार्ट फॉर्म आहे, इन जो फुल फॉर्म आहे अलिफ खां मुराद अल्लाह ऐं लाम खां मुराद जिब्रील ऐं रा खां मुराद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। किताबन उहकिमत आयातू ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो त हीअ उहो किताबु आहे जंहिंजूं आयतूं तमामु मज़बूत आहिनि ऐं तमामु क़ुवत इन्हनि जी आयतुनि जे अंदरि आहे। सुम्मा फुस्सिलत मिन लदुन हकीमिन ख़बीर ऐं इहे आयतूं मज़बूत हुजण सां गॾोगॾु इनखे इंतिहाई तफ़सील सां बयानु कयो वियो आहे ऐं इंतिहाई वज़ाहत सां बयानु कयो वियो आहे ऐं हर मज़मून खे वज़ाहत सां बयानु कयो वियो आहे जो आम माण्हू बि चाहे केतिरो बि जाइल छो न हुजे, लेकिन क़ुर पाक खे जेको माण्हू पढ़ंदो त उहो माण्हू सम्झी सघे थो। हकीमिन ख़बीर ऐं क़ुर पाक जूं जेके आयतूं आहिनि उहे हकीम ज़ात जी तरफ़ खां आहिनि, यानी हकीम ज़ात जेका बि हुकुम ॾींदी आहे त उनजे अंदरि का न का हिकमत ज़रूरु हूंदी आहे ऐं को न को इंसान जो फ़ाइदो ज़रूरु हूंदो आहे। ख़बीर ऐं अल्लाह ताला जी ज़ात ख़बीर जी तरफ़ खां आयतूं आहिनि ऐं अल्लाह ताला इंसान जे हर हाल खां ख़बरदार आहे ऐं ख़बीर ज़ात आहे, लिहाज़ा उन जे मुताबिक़ अल्लाह ताला आयतूं नाज़िल फ़रमाईंदो आहे। अल्लाह तअबुदू इल्लल्लाह ऐं क़ुर पाक जो पहिरियों में पहिरियों जेको सबक़ु आहे ऐं अंबिया इकराम जो जेको पहिरियों में पहिरियों नारो हुयो उहो इहो हुयो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी इबादत कयो ऐं अल्लाह ताला खां गैर जी इबादत न कयो। अल्लाह त इबादत चइबो आहे सजदे करण खे ऐं इबादत चइबो आहे आजिज़ी खे, न्याज़ ऐं निबड़त खे। लिहाज़ा सजदे जो हक़दार ऐं रुकू जो हक़दार ऐं इबादत जो हक़दार, न्याज़ ऐं निबड़त जो हक़दार, आजिज़ी जो हक़दार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात आहे, उन खां अलावा कोई बि न आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा इकराम अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह, असां वटि को माण्हू परे खां ईंदो आहे या देरि खां ईंदो आहे त असां हुन सां मुआनक़ो कंदा आहियूं, मुसाफ़ो कंदा आहियूं, हुन सां गले मिलंदा आहियूं, छा इहो जाइज़ आहे? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त इहो जाइज़ आहे। ऐं सहाबा इकराम अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह, छा असां हुन सां झुकी करे मिली सघूं था? अल्लाह जे नबी फ़रमायो त अहिड़ो झुकणु नाजाइज़ आहे जो रुकू सां मुशाबिह थी वञे। लिहाज़ा रुकू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जो हक़ आहे ऐं सजदो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जो हक़ आहे, उन खां अलावा कंहिं बि मख़लूक़ जो हक़ न आहे। ऐं पहिरियां बि अर्ज़ु करे चुको आहियां त इबादत 3 क़िस्मनि जे मथां मुश्तमिल हूंदी आहे। हिकु इबादत उहा हूंदी आहे जंहिंजो तालुक़ु ज़बान सां हूंदो आहे। ज़बान सां जेकी बि इबादत कई वञे, चाहे उहा दुआ हुजे या शिफ़ा जी तलब करणु हुजे या पंहिंजे मुसीबत जे बारे में हल तलब करणु हुजे, यानी ज़बान सां जेका बि शइ घुरबी आहे, जेका बि इबादत कबी आहे, उनजो तालुक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला सां आहे, उनजो हक़दार बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। ऐं ॿिए नंबर ते उहा इबादत आहे जंहिंजो तालुक़ु इंसान जे जिस्म सां हूंदो आहे, उन मां मुराद रुकू, सजदो, तैयात ऐं तवाफ़ वग़ैरह आहे। त इन जिस्मानी इबादत जो बि हक़दार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला आहे। ऐं 3 नंबर ते इबादत आहे माली इबादत, यानी जंहिंजो तालुक़ु माल सां हूंदो आहे, पोइ चाहे उहा सदको हुजे, ख़ैरात हुजे, नंगर न्याज़ हुजे, चालीहो हुजे, टीजो हुजे, जुमाणो हुजे, यानी जेका बि इबादत माल सां तालुक़ु रखे थी, उनजो बि हक़दार सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह ताला आहे।
उहा इबादत अल्लाह ताला जे नाले कई वेंदी तॾहिं क़बूल थी वेंदी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ हूंदी तॾहिं क़बूल थींदी। जेकॾहिं चाहे माण्हू केतिरी बि इबादत करे, केतिरो बि ख़र्च करे, तमामु वॾी ख़ैर ख़ैरात करे, लेकिन जेकॾहिं अल्लाह उन जे रसूल जे तरीक़े जे मुताबिक़ न आहे त अल्लाह ताला वटि उहा इबादत कारगर न हूंदी। छो त दीन नालो इतिबा जो आहे ऐं दीन नालो हुकुम जे मथां अमल करण जो आहे। जेको माण्हू पंहिंजी ख़्वाहिशात जे मथां अमल कंदो या पंहिंजे अबनि ऐं ॾाॾनि जे रस्म ऐं रिवाज जे मथां अमल कंदो त उनखे सवाब जे बजाए गुनाह मिलंदो आहे। इन्ननी लकुम मिनहु नज़ीर व बशीर। ऐं अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो त तूं पंहिंजी उम्मत खे ॿुधाए त बेशक मां तव्हांजे लाइ अल्लाह ताला जी तरफ़ खां नज़ीर बि थी करे आयो आहियां, बशीर बि थी करे आयो आहियां। नज़ीर यानी मां तव्हांखे ॾिजाइण लाइ आयो आहियां जेको माण्हू मुंहिंजे मथां ईमान न आणींदो ऐं मुंहिंजे तरीक़नि जे मथां न हलंदो, जेको दुनिया जे अंदरि अल्लाह उन जे रसूल जी नाफ़रमानी कंदो त मां उनखे अज़ाब क़बर खां ॾिजाइण वारो आहियां। मां उनखे माशर जे अज़ाब खां ऐं क़बर जी सख़्ती खां ॾिजाइण लाइ आयो आहियां। उहा बशीर आहे, मां तव्हांजी तरफ़ बशीर थी करे आयो आहियां, यानी जेको माण्हू अल्लाह उन जे रसूल जे हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, जेको माण्हू गुनाहनि खां बचंदो ऐं नेकी जा कम कंदो त उनखे मां ख़ुशख़बरी ॾियणु आयो आहियां त तोखे दुनिया जे अंदरि बि कामयाबी मिलंदी, क़बर जे अंदरि बि ऐं आख़िरत में बि तोखे सुकून मिलंदो। वानिस्तगफिरू रब्बकुम सुम्मा तूबू इलैहि। ऐं अल्लाह ताला फरमाए थो त तव्हां अल्लाह ताला खां हमेशह माफ़ी तलब कंदा रहो ऐं इस्तिग़फ़ार तलब कंदा रहो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बावजूदि मासूम हुजण जे उन जे बावजूदि बि ॾींहं में 100 दफ़ा रोज़ानो इस्तिग़फ़ार कंदा हुआ त इहा उम्मत खे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम ॾिनी आहे। त मुफ़सिर फरमाए थो त असां ईअं सम्झंदा आहियूं त असां नमाज़ पढ़ूं था ऐं असां 5 वक़्त नमाज़ आहियूं ऐं असां नेक माण्हू लिहाज़ असांखां गुनाह थिए नथो, असां छो इस्तिग़फ़ार कयूं। त मुफ़सिर फरमाए थो त चाहे माण्हू केतिरो बि नेक छो न हुजे, नमाज़ी छो न हुजे, लेकिन उनजे बावजूदि बि इंसान खां को न को गुनाह सरज़द थी वेंदो आहे, उनजी ज़बान मां का गिला थी वेंदी या उनजी दिलि में कंहिंजे ख़िलाफ़ु हिकारत या हसद वग़ैरह अची वेंदो आहे। लिहाज़ा उनजे करे रोज़ानो इस्तिग़फ़ार करणु घुरिजे। सुम्मा तूबू इलैहि, पोइ तव्हां अल्लाह ताला जी तरफ़ रुजू कयो, यानी तव्हांजी तौबा वारी ज़िंदगी में ऐं तौबा खां बाद वारी ज़िंदगी में तव्हां में फ़र्क़ु हुजणु घुरिजे। तौबा सां तव्हांजे अंदरि चेंजिंग अचणु घुरिजे ऐं तौबा खां बाद में उहो तव्हांजे ज़िंदगी में उहो गुनाह न हुजणु घुरिजे। त जेकॾहिं उहो इंसानु तौबा कंदो आहे ऐं अल्लाह ताला खां माफ़ी वठंदो आहे ऐं वाइदो कंदो आहे त मां इहो आइंदा गुनाह न कंदुमि, जेकॾहिं उहो गुनाह इंसान खां वरी थी वञे ऐं वाइदो टुटी वञे त भले टुटी वञे। बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त इहो इंसान जो शान आहे त इंसान खां वाइदो टुटी वेंदो आहे ऐं अल्लाह ताला जो शान आहे जो अल्लाह ताला खां वाइदो न टुटंदो। इहो मतियुकुम मताअन हसना, ऐं अल्लाह ताला तव्हांखे दुनिया जे अंदरि बहितरीनु सामान ॾींदो ऐं बहितरीनु ज़िंदगी ॾींदो। यानी जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला खां इस्तिग़फ़ार तलब कंदो ऐं तौबा तलब कंदो त अल्लाह ताला तव्हांखे दुनिया जे अंदरि बि सुकून ॾींदो। वयोति कुल्ल ज़ी फ़ज़लिन फ़ज़लहू, ऐं हर माण्हू खे, हर फ़ज़ल वारे माण्हू खे अल्लाह ताला दुनिया में फ़ज़ल ॾींदो आहे। यानी जेको जेतिरो गुनाहनि खां वधीक बचंदो, जेतिरी दुनिया जे अंदरि वधीक महिनत कंदो, वधीक इबादत कंदो ऐं वधीक नेकी जा कम कंदो त उनखे अल्लाह ताला वधीक फ़ज़ल वधाए ॾींदो आहे। वइन तवल्लौ फ़इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन कबीर। ऐं अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां फरमाए थो त तूं उनखे चओ जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि खां फ्री वेंदव त पोइ मूंखे ख़ौफ़ आहे तव्हांजे मथां त तव्हां मथां वॾे अज़ाब जे अंदरि मुब्तला न थी वञो। इल्लाहि मर्जिउकुम, ऐं तव्हां सभिनी जो अल्लाह ताला जी तरफ़ मोटणु आहे। वहुव अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं अल्लाह ताला हर शइ जे मथां ताक़त वारो आहे, वस वारो आहे। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी